अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां उस्मान मेमण ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो फाइंडिंग फैक्ट्स विद आवाज़। नाज़रीन, अली अमीन गंडापुर ख़ैबर पख्तूनख्वा जो वज़ीर आला तहरीक इंसाफ़ खे ख़ैबर पख्तूनख्वा जो वज़ीर आला कहिड़ी सिमत खणी वञी रहियो आहे, इहा ॻाल्हि कंहिंखे बि न पई सम्झ में अचे। जेके तहरीक इंसाफ़ जा पंहिंजा रहनुमा आहिनि, उहे पाण कई जॻहियुनि ते उन्हनि सां इख़्तिलाफ़ था कनि। असां ॾिठो त कल्ह जेका हरकत कई तहरीक इंसाफ़ जे वज़ीर आला अली अमीन गंडापुर, जेके हू पंजाब ते चढ़ाई करण पे विया रावलपिंडीअ में, हिकिड़े तरफ़ उन्हनि जो प्रोटेस्ट हो, हिकिड़े तरफ़ उन्हनि रैलीअ जी कॉल ॾिनी, ॿिए पासे असां ॾिठो त हू ख़ामोशीअ सां जिते हू जेके रुकावटूं हुयूं उन्हनि खे न हटाए सघिया, उते मोटी विया। हिकिड़े तरफ़ वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं बि कनि था, भड़कूं भड़नि था, पर उन पॉइंट ताईं पुॼी नथा सघनि। पंजाब में ओड़े तरीक़े सां प्रोटेस्ट हुजे, रैली हुजे, सियासी जलसो हुजे, हिन वक़्त ताईं तहरीक इंसाफ़ कुझु बि करण में कामयाब न थी सघी आहे। नाज़रीन, वाज़े रहे त हीअ उहा ई तहरीक इंसाफ़ आहे जंहिं पूरे मुल्क में मुख़्तलिफ़ वॾियूं गैदरिंग्स, वॾा जलसा, वॾियूं रैलियूं करे हालिया पोयनि चंद सालनि में जेको आहे नया रिकॉर्ड क़ाइमु कया ऐं हैरत अंगेज़ जेका मोट आहे उहा माणी हुई जेका पब्लिक आहे उनजे तरफ़ां। पर हींअर असां ॾिसूं पिया जेका सिचुएशन आहे तहरीक इंसाफ़ जी, उहा तमामु ख़राबु थींदी पई वञे। जेको बानी क़ाइद तहरीक इंसाफ़ आहे उहो जेल में आहे, पोयां जेके क़ाइदीन आहिनि, पोयां जेके रहनुमा आहिनि, उन्हनि जूं जेके पॉलिसी आहिनि, उहे तहरीक इंसाफ़ जी जेका सपोर्ट आहे, तहरीक इंसाफ़ जा जेके सपोर्टर आहिनि, जेके पब्लिक आहे, जेको पब्लिक नरेटिव आहे, उन खे डे बाय डे डैमेज था कंदा वञनि। कल्ह असां ॾिठो त जीअं ई जेके वज़ीर आला KP आहिनि, अली अमीन गंडापुर, वापसि वञण जी कॉल ॾिनी त तहरीक इंसाफ़ जा वर्कर तमामु सख़्तु नाराज़ नज़र आया ऐं उन खां पोइ हुननि उते बि प्रोटेस्ट करण जी कोशिशि कई अली अमीन गंडापुर जे ख़िलाफ़ु। इवन ॿिया जेके रहनुमा आहिनि, जंहिंमें शौकत बसरा साहब आहिनि, जंहिंमें उन्हनि जा ॿिया सीनियर रहनुमा आहिनि, उन्हनि जे हवाले सां बि जेके आहिनि अहिड़ियूं ॻाल्हियूं साम्हूं आयूं त उहे कंहिं न कंहिं बहाने सां पंहिंजी शक्ल बचाए, पंहिंजी सूरत बचाए, पंहिंजी प्रेज़ेंस उतां उन्हनि ग़ाइबु कई ऐं उतां हलिया विया। जेका पब्लिक आहे उनखे उहे मुंहुं नथा ॾियनि, उनखे रिस्पॉन्स नथा ॾियनि, उनखे ओड़े तरीक़े सां इंगेज नथा कनि। असांखे इहो बि नज़र आयो, इहो बि ॿुधण में आयो त अली अमीन गंडापुर पंहिंजी गाॾीअ में वेठा हुआ, जॾहिं जेके वर्कर आहिनि उहे रुकावटूं हटाइण जी कोशिशि करे रहिया हुआ, पंहिंजे हथनि सां पंहिंजी इंसानी जान जो इस्तेमालु कंदे, उनजे अलावा क्रेनुनि जो इस्तेमालु कंदे रुकावटूं हटाइण जी कोशिशि कई। पर ॿिए पासे असां ॾिठो त ओड़े तरीक़े सां हुननि खे सपोर्ट जेके क़ाइदीन आहिनि उन्हनि जे तरफ़ां न कयो वियो। नाज़रीन, इहा तव्हां अली अमीन गंडापुर जी ॻाल्हि ॿुधी। हाणे तव्हांखे आउं हिकिड़ी फुटेज थो ॾेखारियां, उन में तव्हां ॾिसो त उमर अयूब साहब जेके आहिनि उहे परे खां वीडियो पिया भरीनि पुलिस जी शैलिंग जी, पुलिस जे तशद्दुद जी, पुलिस जे लाठी चार्ज जी। ही उहे ई रहनुमा आहिनि जेके चवंदा आहिनि त असां माना हू अहिड़े तरीक़े सां पोर्ट्रे करण जी कोशिशि कंदा आहिनि त शायदि हू बानी क़ाइद खां पोइ हू लीडर आहिनि पार्टीअ जा। ही अपोज़िशन लीडर आहिनि उमर अयूब, जंहिंजी तव्हां हींअर वीडियो पंहिंजी स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो। हू कहिड़े तरीक़े सां परे खां वीडियो पियो ठाहे। लीडर अॻियां खां लीड कंदो आहे, पोयां खां वीडियो न आहे ठाहींदो। जेकॾहिं अहिड़ा लीडर हूंदा त अवाम उन्हनि जी सपोर्ट कीअं कंदी, अवाम उन्हनि जे पोयां कीअं बीहंदी। बहरहाल अॻियां था वधूं। ऐं तव्हांखे अॼु अली मूसा गिलानी साहब जो क्लिप थो ॿुधायां। हू ॾिसो त कहिड़े तरीक़े सां हू बि उहा ई ॻाल्हि था कनि त जेके तहरीक इंसाफ़ जा रहनुमा आहिनि उन्हनि जी नीयत में ई खोट नज़र थी अचे त हीअ वाक़ई में ही बानी PTI खे ॿाहिरि बि कढाइणु चाहिनि था या नथा चाहिनि। तव्हां अली मूसा गिलानी जो क्लिप ॾिसो। नाज़रीन, तव्हां अली मूसा गिलानी जी ॻाल्हि ॿुधी, हुननि जो बि इहो ई चवणु हो त PTI सिंसियर ई नथी लॻे त हू का प्रोटेस्ट, इवन जेको प्रोटेस्ट आहे उहो बि आधो अधूरो था कनि, उनखे पूरे तरीक़े सां जेको आहे प्रॉपरली एग्ज़ीक्यूट नथा करे सघनि। त सम्झ में नथो अचे त तहरीक इंसाफ़ जी डायरेक्शन छा आहे, छा था करणु चाहिनि, हू कहिड़ी सिमत था वञणु चाहिनि, अञा ताईं पंहिंजी जेका पॉलिसी आहे उनखे डिफाइन न पिया करे सघनि।
त हिन वक़्त ताईं जेका तहरीके इंसाफ़ जी सूरत हाल आहे उहा ओड़ी जी ओड़ी आहे, वधीक डे बाय डे ख़राबु पई थिए। तहरीके इंसाफ़ खे ऐं बानी PTI खे घुरिजे त वरी आउं चवां थो त पंहिंजी पार्टीअ खे यूनाइट करे, पंहिंजी पॉलिसीज़ खे ॾिसे, पंहिंजी लीडरशिप खे सम्झाए, पंहिंजे पार्टीअ जे माण्हुनि खे सम्झाए त सही डायरेक्शन रखो, ग़लति फ़ैसिला न कयो न कयो न कयो। जेका पब्लिक तव्हांखे सपोर्ट थी करे सुभाणे तव्हांजे अगेंस्ट बीहंदी, तव्हांजी मुखालफ़त कंदी, ऐं माण्हुनि में इहो रुझान शुरू थी वियो आहे हाणे त जेके तव्हांजूं पॉलिसीज़ आहिनि, जेके तव्हांजा स्टेप्स आहिनि, जेके तव्हांजा डिसीशन्स आहिनि सियासी तौर ते, उन्हनि सां हाणे माण्हुनि तव्हांजे सपोर्टर्स बि इख़्तिलाफ़ु करणु शुरू करे छॾियो आहे। नाज़रीन, अॻिते वधंदासीं। मुल्क में आइन साज़ी, क़ानून साज़ीअ जी वॾी बाज़गश्त आहे, वॾियूं ॻाल्हियूं पियूं थियनि। पीपल्स पार्टीअ हींअर जेको आहे चयो पियो वञे त पंहिंजे ज़िमे जेको आहे खईं आहे इहा क़ानून साज़ीअ जी ज़िमेदारी, आइन साज़ीअ जी ज़िमेदारी। पर असां ॾिसूं था त मौलाना साहब अॼु बि जेका प्रेस कॉन्फ्रेंस करे ॻाल्हि कई आहे त उन में हू नाराज़ नज़र थो अचे। अञा बि मौलाना साहब जेके आहिनि उहे प्रॉपरली उहा सपोर्ट ज़ाहिर न पिया कनि त हू ओड़े तरीक़े सां असेंबलीअ ते, हुननि जो चवणु इहो आहे त असेंबलीअ हिन वक़्त जी जेका मौजूदा असेंबली आहे उन असेंबलीअ खे आइनी तरमीम करण जो को हक़ न आहे। हू इन असेंबलीअ खे गैर क़ानूनी सम्झनि था, छो जो हू इहो था सम्झनि, हुननि जो मौक़िफ़ उहो ई तहरीके इंसाफ़ वारो आहे त हीअ जेका असेंबली आहे या रिग्ड इलेक्शन्स जे रिज़ल्ट में आई आहे, इन करे हू इन असेंबलीअ जो मैंडेट तस्लीम ओड़े तरीक़े सां नथा कनि। उहा अलॻि ॻाल्हि आहे त हू पाण बि इन ई असेंबलीअ जो हिसो आहिनि, तहरीके इंसाफ़ पाण बि इन असेंबलीअ जो हिसो आहे, पर हिन वक़्त ताईं हू इन जो मैंडेट नथा मञनि, ऐं इवन मैंडेट न बि मञनि था, पर ॿिए तरफ़ हू जेका आइनी तरमीम आहे उन ते पाण बि मुसविदे ते अपेरेंटली कमु कनि पिया। जेका पीपल्स पार्टी आहे उहा बि कमु करे पई, हिकिड़े तरफ़ हुकूमती जमातूं आहिनि, हिकिड़े तरफ़ अपोज़िशन जूं जमातूं आहिनि, सभु आइनी तरमीम ते कमु कनि पियूं। मसइलो सिर्फ़ु हिकिड़ो आहे जुडिशरीअ खे मैनेज करणु। जेका पीपल्स पार्टी आहे, पीपल्स पार्टीअ जो त उसूली मौक़िफ़ आहे, हींअर खां न पर कई सालनि खां पीपल्स पार्टी इन्हनि आइनी तरमीमुनि जे लाइ ॻाल्हाईंदी रही आहे। मुस्लिम लीग नून खे असां ॾिसंदा आहियूं त वक़्तनि फ़वक़्तनि पंहिंजी मर्ज़ीअ सां पंहिंजे फ़ाइदे ऐं नुक़सान जे तहत आइनी तरमीमूं कंदी रहंदी आहे। जीअं त असांखे ख़बर हुई त नेब जे हवाले सां बि पहिरियों पीपल्स पार्टीअ साथ न ॾिनई, बाद में हुन ते पाण पछताई। हिन आइनी तरमीम जे हवाले सां पहिरियां पीपल्स पार्टी खे ओड़े तरीक़े सपोर्ट न कयईं, बाद में पाण पछताए, हाणे उहे ई आइनी तरमीम खणी पिया अचनि। त इहा जेका सॼी सूरत हाल आहे, इहा जेका सॼी कंडीशन आहे, इन में असां ॾिसूं था त हिकिड़ी सिर्फ़ु सिंसियर पार्टी आहे जेका वाक़ई में मामलात खे हल करणु पई चाहे, उहा आहे पीपल्स पार्टी। जेका तहरीके इंसाफ़ आहे उहा त आइनी तरमीम जे हक़ में ई न आहे। कहिड़े तरीक़े सां हुनखे नज़र ईअं पियो वञे त कंहिं तरीक़े सां क़ाइल करे किन पॉलिटिकल या छा चइजे ताक़तवर हल्कनि जे तरफ़ां या पॉलिटिकल हल्कनि जे तरफ़ां हर साइड खां चारो तरफ़ खां ज़ोर पियो लॻायो वञे त आइनी तरमीम कई वञे। पीपल्स पार्टी इहा ॻाल्हि क्लियर करे चुकी आहे त पीपल्स पार्टी कंहिं बि तरीक़े सां कंहिं फ़र्द जे लाइ, कंहिं ज़ात जे लाइ, कंहिं पर्सनैलिटी जे लाइ का आइनी तरमीम न कंदी। पर ॿिए तरफ़ मुस्लिम लीग नून जो ज़ोर इहो आहे त कंहिं तरीक़े सां अहिड़ी पोज़ीशन, अहिड़ी सिचुएशन ठाही वञे जो काज़ी फ़ाइज़ ईसा साहब खे या त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जे उहिदे ते कंटिन्यू करायो वञे, या पोइ जेका आइनी अदालत जी ॻाल्हि पई थिए उते उन्हनि खे उहिदो ॾिनो वञे। उन हवाले सां पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ वॾनि वकीलनि हिकु लेटर बि लिखियो आहे, जंहिंखे जेका आइनी अदालत आहे उनखे PCO सां तशबीह ॾिनी वई आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त वकील अॻियां हली कीअं था रिस्पॉन्ड कनि, आइनी तरमीम थिए थी नथी थिए, मौलाना साहब जो टेक छा आहे, तव्हांखे आउं हाईलाइट्स ॿुधाईंदुसि, तव्हां मौलाना साहब जो टेक ॿुधो, उन खां पोइ असां वरी ॿिए टॉपिक ॾांहुं हलंदासीं। ये पार्लियामान तो इतनी बड़ी तरमीम का हकदार नहीं है, इस पार्लियामान का वो मैंडेट नहीं है कि वो इतना बड़ा काम कर सके। इस जाली किस्म के पार्लियामेंट से इतनी बड़ी आइनी तरमीम कराना ये बजाते खुद एक नाइंसाफ़ी है। नाज़रीन, मौलाना साहब जी ॻाल्हि ॿुधी, मौलाना साहब क्लियर कट उहे ॻाल्हियूं करे छॾियूं आहिनि जेके मूं तव्हांखे एक्सप्लेन कयूं त मौलाना साहब हिन वक़्तु जेका असेंबली आहे उन जी मैंडेट खे एक्सेप्ट नथा कनि, ऐं जेका आइनी तरमीम आहे उन ते बि जॾहिं अगरि हू
वेहंदा उन ते एग्री कंदा त उन्हनि में हुननि जूं पंहिंजूं शर्तूं, पंहिंजा पॉइंट्स, जेके पंहिंजूं जेको पॉइंट्स आहिनि, जेके अमेंडमेंट्स आहिनि, जिन शयुनि खे हू चेंज करण लाइ चाहिनि, उन खां हू पोयां न हटंदा। नाज़रीन, हाणे हलूं था मईशत ॾांहुं। हिन वक़्तु हुकूमत क्लेम्स करे रही आहे त मईशत बहितर थी वई आहे। हिन वक़्तु हुकूमत इहो पई चवे त असांजी मईशत जेका आहे उन जा जेके इंडिकेटर्स आहिनि उहे सही सिमत में आहिनि। इन करे ई असां ॾिसूं पिया त इंट्रस्ट रेट डाउन आहे, रेमिटेंसिस में इज़ाफ़ो आहे, FBR जा चयो पिया वञे त रिफॉर्म्स पिया थियनि, कई गवर्नमेंट जूं जेके इदारा आहिनि उन्हनि खे प्राइवेटाइज़ कयो पियो वञे, कई वज़ारतूं बंदि कयूं वियूं आहिनि। तव्हां वज़ीर ख़ज़ाना जो ही क्लिप ॿुधो ऐं इन क्लिप खां पोइ तव्हां ब्रेक वठो ऐं ब्रेक खां पोइ डायरेक्टली असां वटि मीर मोहम्मद अली ख़ान साहब, सीनियर इकोनॉमिस्ट चओ तव्हां उन्हनि खे इन्वेस्टमेंट बैंकर चओ, त उन्हनि खे मां वरितो आहे त उन्हनि जूं इंसाइट्स ॾिसो, छो जो हिकिड़े पासे हुकूमत जो बयानियो आहे, ॿिए पासे मुख़्तलिफ़ बयानियो बि अचणु खपे त ॿिया जेके मुल्क जा माहिर मईशत आहिनि, माहिर इन्वेस्टमेंट्स आहिनि, जेके मईशत खे सम्झण वारा माण्हू आहिनि, उन्हनि जो छा मौक़िफ़ आहे। नाज़रीन, हमारे साथ इस वक्त जो है मीर मोहम्मद अली ख़ान साहब मौजूद हैं। आप इन्वेस्टमेंट बैंकर हैं और आपकी इकॉनमी के ऊपर जो है बड़ी नज़र है, और इस वक्त आपको पता है कि पाकिस्तान के जो वज़ीर ख़ज़ाना साहब हैं वो भी, औरंगज़ेब साहब जो हैं वो भी एक बैंकर हैं। तो हमने सोचा कि क्यों ना एक बैंकर से ही बैंकर की कारकर्दगी के हवाले से जो है पूछा जाए। तो अस्सलाम वालेकुम मीर मोहम्मद अली ख़ान साहब, सबसे पहले मैं आपसे ये जानना चाहूँगा कि इस वक्त हुकूमत क्लेम्स कर रही है कि पाकिस्तानी मईशत सही रास्ते पर चल पड़ी है, इंटरेस्ट रेट्स डाउन हैं और एक्सपोर्ट्स में भी इजाफ़ा हो रहा है, रेमिटेंसेस में इजाफ़ा हो रहा है, हमें IMF का पैकेज भी मिल गया है। तो क्या वाकई पाकिस्तानी मईशत सही रास्ते पे चल पड़ी है और पाकिस्तानी मईशत में आने वाले जो साल हैं वो आवाम के लिए बेहतरी की जानिब आगे पाकिस्तान को बढ़ाएंगे? वालेकुम अस्सलाम। मेरे घर के पीछे दूध की नदी बह रही है इस वक्त। बस आपके प्रोग्राम करने के बाद शहद और दूध में वहां जाकर डुबा कर निकाल कर ले आऊंगा। ये जो सियासी बयान होते हैं ना, इन्होंने हमें तबाह कर दिया है। 77 साल से हम कितनी दफा सुन चुके हैं कि हर चीज बेहतर हो गई है। एक उस मुल्क में जहां पे क्रेडिट मॉनेटरी पॉलिसी वहां इन्फ्लेशन को सही तरीके से कंट्रोल कर सकती है, जहां पे 70-80% लोगों की जिंदगी में फाइनेंशियल क्रेडिट इन्वॉल्व हो, मॉनेटरी क्रेडिट इन्वॉल्व हो, मतलब क्रेडिट कार्ड्स हो, गाड़ियों का मॉर्गेज हो, दूसरी चीजें हो, शॉपिंग के लिए क्रेडिट कार्ड्स पे करते हो, वहां पे मॉनेटरी पॉलिसी के जरिए इन्फ्लेशन को आप कंट्रोल कर सकते हैं। पाकिस्तान जैसे मुल्क में जहां पे 7 या 8% लोगों के पास भी क्रेडिट कार्ड नहीं है, दूसरा होम मॉर्गेजेस नहीं है, यहाँ पे आप मॉनेटरी पॉलिसी से, ये बहुत टेक्निकल बात कर रहा हूं मगर कोशिश कर रहा हूं कि सही तरीके से समझाऊं, वहां पे आप मॉनेटरी पॉलिसी से किसी चीज को कंट्रोल नहीं कर सकते। यह आदाद और शुमार मेरी नजर में एक गोरख धंधा होते हैं लिटरली। दूसरी बात यह है कि IMF से कर्जा मिलना एक कैंसर पेशेंट के लिए 2 महीने की कीमोथेरेपी के मुतरादिफ है। कीमोथेरेपी का मतलब ये नहीं है कि कैंसर दोबारा नहीं आएगा और वो मरीज मरेगा नहीं। हम 24वीं दफा IMF के पास गए हैं और 24वीं दफा हमने इसको एक खुशी के इजहार में शामिल किया है। अफसोस का मकाम है, मेरी नजर में ये अफसोस का मकाम है कि हम 24वीं दफा कर्जा लेने को अच्छी बात समझ रहे हैं। जब तक रिफॉर्म्स नहीं किए जाएंगे इस मुल्क में, ये IMF में जैसे ही हम आए हैं उसके अगले ही दिन वजीर खजाना साहब को
یا वजीर आजम साहब को या जो भी साहिबान हैं उनको आकर 1 घंटे 2 घंटे की स्पीच करनी चाहिए थी और उसमें गिनाने चाहिए थे ये 40 रिफॉर्म्स हम करेंगे अगले 5 साल के अंदर अगर हम रहे तो, वरना 1 साल के अंदर हम ये 4 रिफॉर्म्स करेंगे, टैक्स रिफॉर्म्स करेंगे, मॉनेटरी फिस्कल रिफॉर्म्स करेंगे, फाइनेंशियल रिफॉर्म्स करेंगे, कैपिटल मार्केट्स में रिफॉर्म्स करेंगे, टैक्सेस में रिफॉर्म्स करेंगे, इंपोर्ट एक्सपोर्ट में रिफॉर्म करेंगे, ऑस्टेरिटी तनख्वाहें लेने वाली और देने वाली ऑस्टेरिटी नहीं, असल वाली जो ऑस्टेरिटी होती है वो करेंगे और इसके नतायज ये निकलेंगे और हम इसको अपनी वेबसाइट के ऊपर डालेंगे और अगर 3 महीने में ये रिफॉर्म्स की हम वादा कर रहे हैं तो 2 महीने 29 दिन में ये आप वेबसाइट पे देखेंगे कि हमारा वादा पूरा हुआ। मजाक बनाया हुआ इस मुल्क की मईशत को, लिटरली मजाक बनाया हुआ इस मुल्क की मईशत को अब बर्दाश्त नहीं होता मुझसे, क्योंकि एक डॉक्टर को एहसास होता है कि मरीज की हालत कितनी खतरनाक है, इसी तरीके से एक फाइनेंशियल पर्सन को जिसका 25, 30, 32 साल का एक्सपीरियंस हो उसे एहसास होता है कि इकोनॉमी में क्या क्या गलत है और हमारी बुनियादी वजूहात अदम रिफॉर्म्स की वजह से है। हमने कभी रिफॉर्म्स नहीं की, आज तक हमारे पास 5 ईयर 10 ईयर 15 ईयर इकोनॉमिक प्लान नहीं आया है। कमाल करते हैं आप नहीं, मतलब ये हुकूमत की बात कर रहा हूं, कमाल करते हैं ये। एक खानदान की जिंदगी में भी 5 साल 10 साल 15 साल का बजट होता है, यहां तो 240 मिलियन लोग, बल्कि 240 से भी ज्यादा होंगे अब तो आखिरी कंसेंसस के मुताबिक। कोई इकोनॉमिक प्लान नहीं है हमारे पास, एडहॉक बेसिस पे हम चीजें करते रहते हैं और फिर बेवकूफाना सियासी बयानात देते हैं। एक सियासी पार्टी कोई बयान दे तो दूसरी मुखालफत करने लगती है, दूसरी दे तो वो उसकी हिमायत खुद करने लगते हैं। सियासत ने हमें तबाह करके रख दिया है। मईशत नहीं होगी सही तो खुदा ना करे पाकिस्तान का वो नुकसान है ना जिसमें सिक्योरिटी इदारों का खर्चा चल सकता है, ना हुकूमत का, ना हॉस्पिटल, ना एजुकेशन, ना रोड्स, ना इंफ्रास्ट्रक्चर, ना डेवलपमेंट, कुछ नहीं, ना हेल्थ। तो क्या कहूं मैं आपसे अब इससे ज्यादा। अच्छा सर, इस वक्त हुकूमत जो FBR के हवाले से जो स्टेप्स ले रही है, जो नॉन फाइलर का एक जो टैग लगता है लोगों के ऊपर, वो नॉन फाइलर का सिस्टम ही एक कैटेगरी को ही वो रिमूव कर रहे हैं, इस हवाले से क्या कहेंगे आप? क्या नॉन फाइलर की कैटेगरी को ख़त्म करने से FBR के मसाइल ख़त्म हो जाएंगे, टैक्स के अहदाफ हासिल हो जाएंगे? सब में पहले आज के इस चीज को, आज के मेरे इस इंटरव्यू को आप एक सबूत बनाकर रख लें। इसके खिलाफ जितनी मुखालफत आएगी आप सोच नहीं सकते। ये जो अशराफिया है ना पाकिस्तान की, यही सब में ज्यादा, और उसमें मैं भी शामिल हूं और अफसोस के साथ कहता हूं कि शामिल हूं, अफसोस के साथ शामिल हूं, मगर मैं बयान देता रहता हूं, एहतजाज करता रहता हूं। ये कभी नहीं हो सकेगा, ये कभी हो ही नहीं सकेगा कि कोई कैटेगरी नहीं है नॉन फाइलर की। अगर कोई मतलब रिफॉर्म्स करें, टैक्स नेट में लेकर आए, आर्टिफिशियल इंटेलिजेंस। FBR से क्यों डरते हैं लोग? FBR से लोग इसलिए डरते हैं कि वहां पर रिश्वतों का अंबार है और वहां पर एक आदमी अगर फंस जाए तो उसको निकाला नहीं जा सकता। इस AI के दौर में, आर्टिफिशियल इंटेलिजेंस के दौर में, दुनिया की सब में बड़ी मईशत अमेरिका है, दुनिया का सब में बड़ा टैक्स कलेक्शन सिस्टम अमेरिका का है। वहां पर कोई ह्यूमन इंटरेक्शन नहीं है टैक्स पेयर और टैक्स कलेक्टर के दरमियान। वहां पर AI को यूज किया जाता है। वहां पे कमिश्नर के ऑफिस में, FBR के कमिश्नर के ऑफिस में या IRS के कमिश्नर के ऑफिस में बुलाया नहीं जाता। हम उस AI को क्यों यहां पर नहीं रेप्लिकेट कर लगा सकते हैं? क्यों नहीं कर सकते? उसको बैंक अकाउंट्स में देखें, किसी के बैंक अकाउंट में 200 करोड़ रुपए पड़े हुए हैं और वो अगर 70 लाख रुपए टैक्स दे रहा है तो कैसे? गाड़ियों का देखें, एक्साइज और कस्टम वालों को कनेक्ट करें FBR के साथ। 4-4 करोड़ की गाड़ी खरीदी ली है बेनामी के ऊपर, तो बेनामी वाले को पकड़ें, बेनामी से पता चलेगा कौन मालिक है उस गाड़ी का। 30 लाख रुपए टैक्स नहीं देते और 7 करोड़ की लैंड क्रूजर खरीदते हैं।
یہ کوئی یہ دیکھیں، یہ سیاستدان جو ہے نا یہ کچھ کرنا نہیں چاہتے، اسی وجہ سے یہ ہر اس چیز کو ایک راکٹ سائنس بنا کر آپ کو پیش کرتے ہیں تاکہ آپ یہ سمجھیں کہ یہ بڑا ہی مشکل کام ہے، ایک پہاڑ ہے جس کو ہم عبور نہیں کر سکتے، کوئی پہاڑ نہیں ہے۔ ٹیکس کلیکشن آرٹیفیشل انٹیلیجنس میں انٹیگریٹ کریں، ساری آڈٹس آرٹیفیشل انٹیلیجنس کریں، جہاں انوملی نظر آئے وہاں پر آرٹیفیشل انٹیلیجنس اس انوملی کو کیا کہتے ہیں ایڈریس کرے اور بتائے ٹیکس فائلر کو۔ اچھا سر، جو محمد اورنگزیب صاحب ہیں ان کے حوالے سے کہا جا رہا تھا کہ یہ بہت زیادہ پروفیشنل ہیں، ان کو ایک بینک سے جو ہے اٹھا کے وزیر خزانہ بنایا گیا تھا، تو یہ تو اگر دیکھا جائے تو یہ بیسیکلی سیاستدان تو نہیں ہیں، تو اور ایون یہ بھی کہا جا رہا تھا کہ وزیر اعظم کے کنٹرول میں بھی نہیں ہے، یہ کسی اور کے نمائندے ہیں اور انہیں کوئی اور لے کر آیا ہے۔ تو اس پوری صورتحال میں اگر اکانومی کو اب بھی یہ ٹھیک نہیں کر پا رہے، تو اگر اتنا پروفیشنل آدمی ایک بینک کو ہیڈ کرنے والا، آپ سے کس نے کہہ دیا، ایک سیکنڈ رکے، آپ سے کس نے کہہ دیا کہ ایک کمرشل بینکر کو اکانومی چلانا آتا ہے؟ میں انویسٹمنٹ بینکر ہوں، میں کمرشل بینکر نہیں ہوں۔ آپ یہ بتائیے مجھے کہ دنیا میں آج تک کبھی کمرشل بینکر سکسیسفل اکانومی چلا سکے ہیں؟ کہاں چلا سکے بتائیے؟ وہ ایڈوائزرز ہوتے ہیں، بالکل ہوتے ہیں، امریکہ میں رہے ہیں کمرشل بینکرز، ایڈوائزرز رہے ہیں۔ کبھی سیکرٹری آف ٹریجری کوئی کمرشل بینکر رہا ہے؟ انویسٹمنٹ بینکرز بہت رہے ہیں، گولڈمین سیکس کا چیئرمین تھا۔ انویسٹمنٹ بینکنگ اور کمرشل بینکنگ میں بہت فرق ہے۔ انویسٹمنٹ بینکنگ فائنانس کی دنیا ہے پوری، کمرشل بینکنگ صرف ایل سی کھولنا ہے، ڈپازٹس لینا، ٹریڈ فائنینسنگ کرنا، یہیں تک آ کر رک جاتی ہے۔ میری آج تک سمجھ نہیں آتا، کبھی کسی اکاؤنٹنٹ کو لے آتے ہیں، کبھی کسی کمرشل بینکرز کو لے آتے ہیں۔ سر اس کا مطلب یہ ہے کہ یہ اورنگزیب صاحب کا بھی فیلئر ہے نا پھر؟ بھائی دیکھیں، آپ گھوڑے کی ریس میں خچر کو لے آئیں گے اور یہ کہیں گے خچر کا فیلئر ہے، تو یہ خچر کا فیلئر نہیں ہے، جس نے اس خچر کو گھوڑوں کی دوڑ میں دوڑایا ہے اس کا فیلئر ہے۔ Where in the world، اور میں ثبوت سے یہ کہہ رہا ہوں، where in the world ever has a commercial banker turned around an ailing economy؟ کہاں پہ کیا ہے؟ میں تو آپ کی ٹی وی پہ لائیو ہوں یا ریکارڈڈ ہوں مجھے نہیں پتا، مگر یہ بات میں چھوڑ کر جا رہا ہوں۔ آپ اس کو سوشل میڈیا پہ لگائیں گے تو میں انوائٹ کرتا ہوں نیچے 40 کامنٹ میں مجھے بتائیں آج تک کے کمرشل بینکر نے دنیا کی کس ملک کی مرتی معیشت کو صحیح کیا ہے آج تک؟ میں نے تو نہیں دیکھا، 50 سے اوپر عمر ہو گئی ہے میری۔ اچھا سر، یہ ایون اورنگزیب صاحب، وزیر اعظم صاحب جس طرح کا خاکہ پیش کر رہے ہیں، اس میں تو جس طرح اسٹارٹ میں آپ نے کہا کہ دودھ اور شہد کی نہریں بہہ رہی ہیں، تو یہ تو کہہ رہے ہیں آئی ایم ایف کا آخری پیکج ہو سکتا ہے یہ ہم نے کتنی دفعہ سنا ہے آئی ایم ایف کا آخری پیکج ہو سکتا ہے؟ آپ تو بہت ینگ ہیں، میں تو بڑھاپے کی طرف رواں دواں ہوں نا، میں نے تو ساری زندگی یہی سنا ہے کہ یہ آخری پیکج ہو سکتا ہے، تو پھر 24ویں دفعہ کیوں آئے ہیں؟ ہم وہی غلطی کر رہے ہیں جو ہم نے پہلے آئی ایم ایف، دیکھیے آئی ایم ایف کے پاس جانا برا نہیں ہے، ہم آئی ایم ایف کو برا کہتے ہیں۔ آئی ایم ایف بنیا ہے، بنیا جب پیسہ دیتا ہے، اور ہم سندھ والے تو خصوصاً جانتے ہیں اس بات کو کہ جب بنیا جب پیسے دے گا، اور بنیا میں کسی غلط یا ڈیروگیٹوری اس میں نہیں کہہ رہا، جو بھی آپ کو قرضہ دے گا وہ میک شور کرے گا کہ اس کی شرائط مانی جائے تاکہ اس کا پیسہ اس کو واپس ملے۔ تو آئی ایم ایف بھی وہی کرتا ہے، آئی ایم ایف اپنے وعدے پورے کرتا ہے، ہم اپنے وعدے پورے نہیں کرتے آئی ایم ایف کے ساتھ، اس لیے کہ ہم اپنے سیاست میں مرے پڑے ہیں، ہم اپنے ووٹرز کو ناراض نہیں کر سکتے، ہمیں پاکستان کا خیال نہیں ہے، سیاستدان ہمیں پاکستان کا خیال نہیں ہے، ہمیں جو خیال ہے وہ صرف اور صرف خیال اپنے ووٹرز کا، اپنے سیاسی ووٹرز کا ہے، پارٹی کے ووٹرز کا ہے، کہ ہم کوئی غلط کام نہ کر دیں کہ وہ ناراض ہو جائے۔ اس ملک کو صحیح کرنا 5 سال کا کام نہیں ہے،
इस मईशत को हमेशा के लिए सही करना। मईशत कभी डिप्लोमेटिकली सही नहीं होती, मईशत हमेशा स्ट्रॉन्ग हैंड से सही होती है। मार्गरेट थैचर को आयरन लेडी का खिताब मिला था इंग्लैंड में। मनमोहन सिंह ने इंडिया की इकोनॉमी ऐसी बदली है कि वो आज तक उरूज पे पहुंच गए हैं। मार्गरेट थैचर से पहले इंग्लैंड की इकोनॉमी एब्सोल्युटली सफर करती थी, वो एक औरत होके खड़ी हो गई थी जिसको उस पे आयरन लेडी का खिताब मिला था, और उसकी वजह से आज यूनाइटेड किंगडम की इकोनॉमी आसमान की तरफ जा रही है। अच्छा सर, अगर मैं आपसे शॉर्टली पूछूं कि अगर कुछ ऐसे रिफॉर्म्स की अगर अब आप हाईलाइट कर दें, कुछ ऐसे रिफॉर्म्स जो हमारी हुकूमत को इस वक्त फौरी तौर पे करने चाहिए ताकि हमारी जो मईशत है वो एक सही सिमत में जो है वो चल पड़े। मैंने तो सारे नाम लिए हैं शुरू ही में, कौन कौन से रिफॉर्म्स करने चाहिए। सब में बड़ा मर्द हमारा क्या है, हमारे खर्चे ज्यादा है, हमारी इनकम कम है, तो सब में पहले तो टैक्स रिफॉर्म्स कीजिए ताकि हम ज्यादा इनकम कलेक्ट कर सके, हुकूमत ज्यादा इनकम कलेक्ट कर सके, लोग खुशी से टैक्स दे। कोई टैक्स देने के लिए रोता नहीं है, सब देंगे इंशाअल्लाह, मगर उनको ये डर है कि एक दफा वो फाइलर बन गए तो फिर इनके चुंगल में फंस गए। तो उसको ह्यूमन इंटरेक्शन को खत्म करें। कैपिटल मार्केट्स हैं, कैपिटल मार्केट्स में 32% ओनरशिप गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान की है, इसमें रिफॉर्म्स लाएं ताकि ये 600-700-800 बिलियन डॉलर की कैपिटल मार्केट्स हो जाएं। तो उसमें से अगर ये 500 बिलियन डॉलर की कैपिटल मार्केट्स हो जाती हैं तो 150 बिलियन डॉलर तो हुकूमत पाकिस्तान का हिस्सा होगा इसमें, वो बेच के सारे खर्चे एक ही दफा उतार सकते हैं। ये क्यों नहीं करते? 240 मिलियन की पॉपुलेशन में 3 लाख स्टॉक मार्केट के इन्वेस्टर्स हैं, 1000 जगह चाहिए बैंकिंग के अंदर, आपको रिफॉर्म्स चाहिए। यहां पे मॉर्गेजेस नहीं मिलते, एक गरीब आदमी अपना घर नहीं खरीद सकता, वो सिर्फ पेमेंट्स करता रहे बिल्डर को। कौन कौन से रिफॉर्म्स बताऊं मैं आपको? सब में पहले टैक्स रिफॉर्म्स करें। ठीक है सर, थैंक यू सो मच हमें टाइम देने के लिए, आपका बहुत बहुत शुक्रिया। नाज़रीन, तमाम मीर मोहम्मद अली ख़ान साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन वक़्तु वज़ीर ख़ज़ाना साहब हिकिड़े तरफ़ जिते क्लेम्स करे रहिया आहिनि ऐं हुकूमत क्लेम करे रही आहे, ऐं जेके नंबर्स असांखे नज़र अचनि पिया उन मां ईअं थो नज़र अचे त पाकिस्तानी मईशत जी डायरेक्शन जेका आहे उहा सेट आहे। ऐं ॿिए तरफ़ तव्हां मीर मोहम्मद अली ख़ान साहब जी ॻाल्हि ॿुधी, हुननि जो इहो चवणु आहे त इहे सभु नंबर्स जेके आहिनि मैनिपुलेटेड आहिनि ऐं इन जे पुठियां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सियासी जेके एम्स आहिनि, सियासी मक़ासिद आहिनि ऐं सियासी तौर ते हुकूमत अवाम जी अखियुनि में धूल झोके ऐं अवाम खे बेवकूफ़ ठाहे रही आहे। प्रैक्टिकली ऑन ग्राउंड ॾिठो वञे त पाकिस्तानी मईशत जा हालात जेके आहिनि हिन वक़्तु बि बुरा आहिनि। पर असांजा जेका हुकूमत आहे, वज़ीर ख़ज़ाना आहे, उन्हनि जो चवणु इहो आहे त पाकिस्तानी मईशत सही रस्ते ते आहे ऐं हाणे अचण वारे कुझु वक़्त खां पोइ साल में 1.5 साल में पाकिस्तानी मईशत जो जेको सही रस्ते वारो जेका डायरेक्शन सेट थी वई आहे उन जा असरात तव्हांखे नज़र अचणु शुरू थी वेंदा। ऐं जेको ग़रीब माण्हू आहे, आम माण्हू आहे, जेको पब्लिक आहे, आम पब्लिक जंहिंखे असां चवंदा आहियूं, अशराफ़ी जी ॻाल्हि नथो कयां, आम पब्लिक जेका आहे उन ताईं उन जा असरात जेके नज़र अचणु शुरू थी वेंदा ऐं मईशत जेका आहे सही डायरेक्शन में हली वेंदी। इहे 2 मुख़्तलिफ़ मौक़िफ़ हुआ। असां मोहम्मद अली ख़ान साहब खे वरितो ई इन करे त जीअं तव्हांखे ऑपोज़िट जेको मौक़िफ़ आहे हुकूमत जे ऑपोज़िट उहो बि ॿुधायो वञे, छो जो हिकिड़े पासे ऑब्वियसली हुकूमत पंहिंजी नैरेटिव मेकिंग करे रही आहे, पंहिंजे कारकर्दगी ॿुधाए रही आहे, त ॿिए पासे असांखे ॿियो रुख़ बि तव्हांखे ॾेखारणु जेको आहे तमामु ज़रूरी हूंदो आहे। त अॼु जे प्रोग्राम मां मूंखे ॾींदा इजाज़त, इहो फ़ैसिलो तव्हां ते आहे ऐं अचण वारे वक़्त ते आहे। तव्हां ते इहो आहे त तव्हां हुकूमत ते केतिरो यकीन कयो था ऐं केतिरो भरोसो कयो था, ऐं अचण वारे वक़्त ते इहो आहे त उहो अचण वारो वक़्तु इहो तय करे ऐं इहो एविडेंस ॾिए ऐं ॿुधाए ऐं साबित करे ॾेखारे त मईशत सही रस्ते ते आहे या न आहे। असांजे मुल्क जो, असांजे पाकिस्तान जो, असांजे पाकिस्तान जी अवाम जो अचण वारे वक़्त में भलो थींदो या उअं ई असां अॼु जीअं परेशान आहियूं पंहिंजी इकोनॉमी जे लाइ, पंहिंजी रोज़मर्रा जे ख़र्चनि जे लाइ, पंहिंजे अटे जे लाइ, पंहिंजी रोटीअ जे लाइ, पंहिंजे
रोज़मर्रा जा जेके ख़र्च आहिनि उहे जेके आहिनि ग़रीब माण्हू जेके आहिनि पूरा नथो करे सघे, त इहे मसाइल असांजा हल थींदा न थींदा इहो अचण वारो वक़्तु ॿुधाईंदो। हिन वक़्तु मूंखे प्रोग्राम मां इजाज़त ॾींदा, वरी अॻे हफ़्ते हिकु नए प्रोग्राम सां गॾु हाज़िर थींदुसि। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।